बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मौलाबखश ٿيٻو, इबरत न्यूज़ रिपोर्टर कोटड़ी मोहम्मद कबीर। मेहरापुर जी रहवासण बेवा غلام اکبر سولنگي प्रेस क्लब कोटड़ी कबीर में अची इबरत न्यूज़ खे दाईंदे ॿुधायो त मां घरनि में पोरियो करे घर जो गाॾो हलाईंदी आहियां। असां शरीफ़ माण्हू आहियूं, असांजे घर में विहांउ हुयो, काफ़ी महिमान औरतूं घर में हुयूं, घर में मेलो मतल हो। सैयद मुजाहिद अली शाह ऐं उनजो भाउ सैयद अमजद हुसैन शाह, शकील सातो, मुख़्तियार उनारी ऐं मुख़्तियार सुमरो बिना इजाज़त जे पर्दे जो तक़दुस पामाल करे घर में ज़बरदस्ती घिड़ी ड्रामो कयो त तुंहिंजो पुटु आतिफ़ सोलंगी असांजी चोरी करे आयो आहे, उहो असांजे हवाले कर। मां हिननि सां सख़्तु मज़ामत करे पुट खे छॾायो, जंहिं ते हू मशिरजी मेरापुर थाणे ते मुंहिंजे 12 साला पुटु आतिफ़ सोलंगी मथां निसोरी कूड़ी चोरीअ जी एफआईआर दाख़िल कराए वॾो नाहक कयो अथनि। मुंहिंजो पुटु ॿारड़ो आहे, मौसूम आहे, हू चोर न आहे। मां उन जी साख बि खणंदुसि। हिन एसएसपी नौशर फिरोज़ ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खे अपील कई त मूं बेवा जी अणधुरी जांच कराए केस ख़तमु कराए ॾिनो वञे।